जय झूलेलाल। अचो त मिली करे ठाहियूं सिंधी टिकियूं। महालक्ष्मी लाइ अवां इहे टिकियूं या सोरियूं ज़रूरु ठाहींदा। परफेक्ट मेजरमेंट सां ठाहींदा त हिकदमि परफेक्ट कुकीज़ वांगुरु टेस्ट कंदियूं, क्रिस्पी लॻंदियूं अंदरां ऐं ॿाहिरां ॿई। इन लाइ अव्हांखे खणणो आहे 250 ग्राम यानी कि पाव किलो अटो, उनजो 1/4 पीसल खंडु। मेजरमेंट्स ध्यान सां ॾिसिजो। अगरि असां कटरो खणी रहिया आहियो त कटे जो 1/4 खंडु, थोड़ा फोटा विझी जेको इंग्रेडिएंट अव्हांजी कुकीज़ खे एकदमि यूनिक टेस्ट ॾींदो, सीक्रेट इंग्रेडिएंट उहा नारेल जो बूरो। 4 ते 5 चमचा विझणो आहे। तेल विझणो आहे गरम गरम, उहो बि 1/4, जेतिरो अटो उन 1/4 तेल। पाणी विझी करे अटो ॻोहिणो आहे, लेकिन पाणी बिल्कुलु थोड़ी क्वांटिटी में विझी करे अटो आस्ते सां ॻोहिणो आहे। अगरि अव्हांजो अटो सॉफ्ट थो थी वञे त अव्हांजूं जेके टिकियूं आहिनि उहे बीहंदियूं मऊ। त अटे खे थोरो सो टाइट ॻोहिणो आहे, छो जो अव्हां हिनखे जंहिं महिल रेस्ट लाइ रखंदा आहियूं त खंडु थोरो अञा पाणी छॾींदी आहे ऐं अटो थोरो अञा ढिलो थी वेंदो आहे। 10 ते 15 मिंट रेस्ट खां पोइ अटो हिकदमि परफेक्ट आहे। त मां हिनखे थोरो सो अञा चङी तरह सां मैश कंदसि ऐं हुनजा क्रैक्स सॼा रिमूव कंदसि, यानी कि इन अटे में जेतिरा थी सघनि ओतिरा घटि क्रैक्स हुजणु खपनि। हाणे हिनखे 1/2 इंच जी मानी में वेलणो आहे, फुल्के में वेलणो आहे ऐं इनखे परफेक्ट ॿाहिरां जीअं क्रैक्स न ॾिसणु अचनि ऐं फिनिश सुठी हुजे। मां थालीअ सां हिनखे हिकु कट ॾिनो, नंढी थालीअ सां। हाणे बिल्कुलु सेंटर में कट ॾेई करे हिन जा 4 हिसा करणा आहिनि। अगरि अव्हां चाहियो त हिनखे कोई बि शेप ॾेई सघो था। मां हिनखे त्रिकुंडी शेप ॾिनी आहे। हाणे थोड़ा सा तिर विझी करे ऐं चङी तरह सां प्रेस करणो आहे, बिल्कुलु ई ऑप्शनल आहे। ऐं नंढा नंढा कट्स ॾियणा आहिनि ताकी जो असांजी टिकियूं अंदरां बि कुक थियनि। फ्राई करणु हिकु प्रॉपर प्रोसीजर आहे। लोवेस्ट ते हिनखे फ्राई करणो आहे तेसि ताईं जेसि ताईं अव्हांजूं टिकियूं रेडी थी वञनि। पहिरियों हीअं मथे उभामी ईंदियूं, उनखां पोइ हेठि वञी करे ड्रो थींदियूं, यानी कि अंदरि तरे में वञी वेही रहंदियूं। तंहिं महिल अव्हांखे टिकियुनि खे ॿाहिरि कढणो आहे त परफेक्टली अंदरां बि क्रिस्पी बीहंदियूं। रेसिपी वणी हुजे त वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसरंदा। ऐं कहिड़ी सिंधी रेसिपी अव्हां मूंखां सिखणु चाहींदा, इहो कमेंट सेक्शन में मूंखे ॿुधाइणु न विसरंदा। जय झूलेलाल, जय महालक्ष्मी।